अॼु मूं पंहिंजे हिकु नावल में लिखियो त हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हूअ खे जे लाइ ॿुधाए पियो त हीउ ॾाढो पढ़ियल लिखियल इंटेलिजेंट होशियारु ऐं ज़हीन माण्हू आहे। त मूं चयो बिल्कुलु हिन जी होशियारप जी ख़बर हिन जे किरदार मां पइजी रही आहे ऐं हिन जी ॾाहप जी ख़बर हिन जे लहजे मां पइजी रही आहे त हू कहिड़े नमूने सां ॻाल्हाए थो, यानी नरम थो ॻाल्हाए या तेज़ थो ॻाल्हाए। तेज़ ॻाल्हाईंदड़ माण्हू या सख़्तु लहजो रखंदड़ माण्हू उहो जाहिल आहे जेको लफ़्ज़नि खे बंदूक तौरु इस्तेमालु कंदो आहे। सख़्तु लहजो इन आहे जो तव्हां कंहिं माण्हूअ खे पथर हणो ऐं उन्हनि पथरनि जो ज़ख़्मु ज़ाहिर थी पवंदो आहे, पर हू ज़ख़्मु कॾहिं बि ज़ाहिर न आहे थींदो। छा थो थिए त अक्सर करे जेको बि रुतबे में घणो आहे अव्हां खां, उहो इन बुनियाद ते तव्हांजो नुक़्सु हुजे या न हुजे, तव्हांजी ग़लती हुजे या न हुजे, तव्हां सही बि हुजो त बि तव्हां ते नुक्तचीनी कंदो, तव्हां ते तनक़ीद कंदो ऐं तव्हांखे डिग्रेड कंदो। अहिड़ो माण्हू उन ई ख़ाली दुहिल वांगुरु हूंदो आहे जंहिं ते जॾहिं बि कुझु वॼाइबो आहे त सिर्फ़ु आवाज़ु निकिरंदो आहे ऐं उनजो नतीजो कुझु बि न निकिरंदो आहे। जेको माण्हू नरम लहजे सां ॻाल्हाईंदो आहे उहो हिकु बहितरीनु इंसानु हूंदो आहे, हुनजे अंदर में अहसासु हूंदो आहे ऐं नरम ॻाल्हाईंदड़ माण्हू उन ई ख़ूबीअ जो मालिक हूंदो आहे जेके ख़ूबियूं बुज़ुर्गनि में हूंदियूं आहिनि, जेके सूफ़ीज़ में हूंदियूं आहिनि, जेके सुठनि इंसाननि में हूंदियूं आहिनि ऐं उन खां वधि में वधि नरम ॻाल्हाईंदड़ जेका ख़ूबी हुई उहा नबियुनि जी हुई। जेकॾहिं को इंसानु सख़्तु लहजे सां कंहिं ते क़ाबिज़ थियणु चाहे थो, उहो इन आहे जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क ते ॿिए मुल्क जो हुकुमरान कब्ज़ो करणु चाहे ऐं कब्ज़ो न करे सघे। पंहिंजो लहजो जेतिरो बि इंसानु नरम रखंदो आहे ओतिरो उनजो किरदारु ठहंदो आहे, जेतिरो माण्हू जो किरदारु ठहंदो आहे ओतिरी उनजी तारीख़ ठहंदी आहे ऐं जेतिरी माण्हू जी तारीख़ ठहंदी आहे उहो उन अंदाज़ सां हिन दुनिया में ज़िंदा रहंदो आहे। पंहिंजो लहजो नरम रखो त बहितरु।